तो अज असां तैयार कयूं था मलाई बोटी ऐं मलाई बोटी भी तैयार कंदासीं ऐं मलाई बोटी जा रोल्स भी तैयार कंदासीं। मलाई बोटी तैयार कंदासीं ऐं मलाई बोटी जा रोल्स तैयार कंदासीं। पोइ तव्हां उन्हनि खे पूरी में रोल कयो, पराठनि में रोल कयो, चपाती में रोल कयो ऐं तमामु ज़बरदस्त लॻंदा आहिनि। लंच जे लाइ इलाही बहितरीनु आहिनि। तव्हां ॿारनि खे ॾियो, हाणे हींअर त ख़ैर स्कूल्स बंदि आहिनि, पर लंच जे लाइ इलाही सुठा आहिनि ऐं असां ॿाहिरि वञी इलाही खाईंदा आहियूं रोल्स, त घर में बि तव्हां उन्हनि खे तैयार करे सघो था। अच्छा, सभिनीनि खां अवल त चिकन जा मां बूटियूं ठाहींदमि, पर उन सां गॾु गॾु तव्हांखे जेके इंग्रीडियंट्स आहिनि उहे मां ॿुधाईंदी हलां। इन में असां ऐड कंदासीं लूणु हस्बे ज़रूरत, पिसियल गरम मसालो आहे जेको इन में वेंदो, थोरा पिसियल कारा मिर्च असां इन में ऐड कंदासीं, हेड असां इन में शामिलु कंदासीं, धोरो असां इन में ऐड कंदासीं ऐं पिसियल सावा मिर्च या सावनि मिर्चनि जो पेस्ट उहो तव्हां इन में ऐड कयो, कची पपीते जो पेस्ट तव्हां इन में शामिलु कयो ऐं स्किन समेत उनखे थोरो पीसे छॾियो, उहो ऐड कयो। अच्छा, मां त हींअर तव्हांजे साम्हूं इहो सॼो कमु कंदमि, पर जॾहिं तव्हां कचो पपीतो ऐड कयो त पोइ उनखे थोरो वक़्तु ज़रूरु ॾियो त जीअं तव्हांजी चिकन जेका आहे सा थोरी सॉफ्ट थी वञे। उहा त चिकन हूंदी बि सॉफ्ट ई आहे, पर जेका मलाई बूटी आहे उहा बिल्कुलु जीअं मुंहं में वञे त जीअं घुली वञे, बसि उहा ॻाल्हि आहे। त उन जे करे थोरो इन में ऐड कंदासीं जेको आहे सो कचो पपीतो, जंहिंखे तव्हां ईज़ीली, हींअर त सीज़न आहे, ईज़ीली मार्केट में अवेलेबल आहे। कंहिं वजह जे करे कचो पपीतो जेकॾहिं तव्हांखे न बि मिले थो, तव्हां इन में जेको नॉर्मल पपीतो हूंदो आहे उहो बि इस्तेमालु करे सघो था। उन में बि इलाही तासीर हूंदी आहे त उहो गोश्त खे ॻारे छॾे। चलो, जेके चिकन मां वटि आहे बोनलेस, त बोनलेस चिकन जा असां कयूं था पीसिस। अच्छा, पीसिस केतिरा हुजनि, जेकॾहिं तव्हां इनखे स्कीवर्स में लॻायो था त पोइ उनजे हिसाब सां कजो। मां बसि फ्राइंग पैन में हिनखे कुक कंदमि। तक़रीबन 1 इंच जा क्यूब्स। इहे करे था वठूं। चलो जी, अच्छा, मैरिनेशन जो वक़्तु बि मां तव्हांखे ॿुधाए छॾियो आहे। मैरिनेशन तव्हां इनखे ॾींदव कम अज़ कम मिनिमम 30 मिंट जना तव्हां इनखे ज़रूरु मैरिनेशन जो वक़्तु ॾिजो। ऐं जेकॾहिं घणो वक़्तु ॾियो था त पोइ तव्हां लंच में इनखे मसालो हणी रखो ऐं पोइ डिनर में तव्हां इनखे इंजॉय कयो। ऐं मलाई बूटी जेका आहे उहा ज़्यादातर चिकन सां ई तैयार कई वेंदी आहे, त चिकन थोरी सॉफ्ट हूंदी आहे, त मलाई बूटी इन सां सॉफ्ट ऐं नरम तैयार थींदी आहे। चलो, बूटियूं जेके आहिनि से असांजूं तैयार थी वियूं आहिनि। हाणे मां इनखे मैरिनेशन ॾींदमि ऐं कुकिंग अगेन तव्हांजी मर्ज़ी आहे। स्टोव ते कयो था त तव्हां इनखे स्टोव ते कयो। अॼुकल्ह बारबेक्यू जो सीज़न बि घरनि में आम आहे। तव्हां इन रेसिपी खे फर्दर बारबेक्यू ते बि करे सघो था। चलो, बोनलेस चिकन ऐं ब्रेस्ट वारो पीस तव्हां खणिजो त उहो तमामु घणो सॉफ्ट ऐं स्मूथ थींदो। न त जेके थाई हूंदी आहे उनखे बि बोनलेस कयो वेंदो आहे, पर उनजो जेको बोनलेस आहे उन में उहा मज़ेदारी न ईंदी। त तव्हां मेक श्योर कजो त ब्रेस्ट वारो जेको चिकन जो पीस हुजे उहा इन रेसिपी में इस्तेमालु कयो। अच्छा जी, हाणे असां इन में कुझु मैरिनेशन ऐड कंदा था वञूं। सभिनीनि खां अॻु में ऐड कयोसीं धोरो, अच्छा, असां इन में ऐड कंदासीं सावनि मिर्चनि जो पेस्ट, अच्छा, इन में ऐड कंदासीं लूणु, ऐं लूणु इन में वेंदो हस्बे ज़रूरत, त चिकन जे हिसाब सां। अच्छा,
लूणु इन में अची वियो, ऐड कंदासीं कारनि मिर्चनि जो पाउडर, उहो बि लेवल में 1 टीस्पून। अच्छा, गरम मसाले जो पाउडर, उहो बि लेवल में 1 टीस्पून। सुका धाणा, इहे ऐड कयासीं। ऐं मां इन में शामिल थी कयां पपीते जो पेस्ट, 1 टेबल स्पून। इन्हनि खे कंदासीं सुठे तरीक़े सां मिक्स। अच्छा, इन में ऐड कंदासीं थोड़ो ऑयल। ऐं छो त मलाई बूटी आहे त इन में ऐड कंदासीं क्रीम, 2-3 टेबल स्पून। ऑयल ऐड कयोसीं। थूम ऐं अदरक जो पेस्ट, 1 टीस्पून। क्रीम असां इन में ऐड कंदासीं 3 टेबल स्पून, त जीअं क्रीम जो हिकिड़ो सुठो फ्लेवर अचे। सुठे तरीक़े सां मिक्स था कयूं। अच्छा, इहा त असांजी मैरिनेशन तैयार थी वई मलाई बूटी जे लाइ। उन खां बाद में थोड़ी तव्हांखे सैलेड खपे, थोड़ा बसर ऐं थोड़ा टमाटा ऐड कयो। जेकॾहिं फ्रेश रोल तव्हांखे कंज़्यूम करणो आहे त पोइ इहे वेजिटेबल्स जो इस्तेमालु थींदो। जेकॾहिं इहे रोल्स फ्रेश तव्हांखे कंज़्यूम नाहिनि करणा त पोइ तव्हां हिन में रुॻो रायतो ऐड कयो। जेकॾहिं तव्हांखे लंच में ॾियणो आहे ऐं स्पेशली हिन गर्मीअ में 1-2 घंटनि खां पोइ तव्हांखे हिनखे कंज़्यूम करणो आहे त पोइ मुनासिबु आहे त तव्हां हिन में कंहिं बि वेजिटेबल्स जो इस्तेमालु न कयो। ऐं जेकॾहिं फ्रेश था कयो त पोइ थोड़ा टमाटा, थोड़ा हिन में ऐड कंदासीं सलाद जो पत्तो, पुदीने जो रायतो ऐड कंदासीं। ऐं मां वटि खीरो बि आहे त तमामु हिकिड़ी सैलेड ठाहींदासीं जंहिंमें खीरो बि हुजे, टमाटो बि हुजे। थोड़ी सैलेड ऐड कंदासीं, पुदीने जो रायतो ऐड कंदासीं ऐं पंहिंजे पराठे खे रोल कंदासीं।